अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिरियालो खां। जी नाज़रीन, खेरपुर जे शहर जी नारी समीना महर ऐं निसार महर प्यार जो परणो करे छॾियो, जंहिंखां पोइ जोड़े प्रेस क्लब पिरियालो पहुची तहफ़ुज़ जी अपील कंदे साफ़ नाटो दाईंदे चयो त जेके असां ते पूरा केस आया त उते मुंहिंजे घर वारे ते उन्हनि खे ख़ारिज कयो वञे। मुझे घर वारे ते मुझे अम्मी ऐं मुझे भाइरनि केस कूड़ा आया आहिनि, उहे रद्द कया वञनि। मुंहिंजा भाइर राजा और अली ऐं मुंहिंजी अम्मी मुंहिंजे मुड़ुस वारे मुंहिंजे घर वारे ते कूड़ा केस आया त उन्हनि जे घर वारनि ते उहे रद्द कया वञनि। उन मौक़े ते जोड़े IG सिंध SSP सखर खां मुतालबो कयो आहे त असांजे जान खे ख़तरो आहे, खेसि असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।